दोस्तों वीरन जी वेस्टी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट आहे वीरन जी वेस्टी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी कहानी। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं थी सघे तव्हां खां का अपडेट मिस न थिए। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों त मां तव्हांखे कल्ह ई ॿुधाए छॾियो एपिसोड में त जेको इहो बाज़ार खान आहे उहो ख़ासि करे जेको आहे शामी जी धमकी खे सीरियस ई कान वठंदो, छो त उन खे रंग रूट सम्झे। तव्हां ॾिठो पोइ केसनि में हुन ईअं ई कयो। आख़िर इहो हल मसइलो कीअं थींदो? दोस्तों हाणे जेको शामिर ख़ान खे मराइण जी कोशिशि जेको करे रहियो आहे लगातार बाज़ार खान ऐं शमशिद ज़रिए, ऐं उन थी सघे थो उहो नाकाम थी वञे, लेकिन अॻियो शामिर बि होशियारु आहे। शामिर फ़िलहालु वक़्ती तौरु थोरो घणो नाकाम थींदो, पोइ बाज़ार खान जे मथां भारी पइजी वेंदो। बाज़ार खान उनखे ॿार सम्झे थो शामिर खे, लेकिन उहा इहा ग़लती थो करे छो शामिर पढ़ियल लिखियल घणो आहे, सोच जे हिसाब सां तालीम कानून जे हिसाब सां घणो आहे, ऐं इन खे नौजवान आहे, ऐं इन गर्म खून आहे। इन हिसाब सां बाज़ार खान खे नुक़सानु ॾेई वेंदो। वक़्ती तौरु शामिर बि मसइलनि में अचण वारो आहे, छो त अंदरूनी मसइला उन खे क़ाबू कंदा, ऐं जंहिं जेको आहे शिरोद वारनि खे बि हथी को करे छॾियो मसइलनि।